मेरे साथ तू त यूनिवर्सिटी में पढ़ी कोन आई आहीं जो राज भाग जे मामलन के समझी नथी सगी। पंहिंजो दिमाग जाए कर खान बहादुर जेड़े मानू के पंहिंजे फैसले तां चोरण संहिंजी गाल ना आहे। इहो मो खान बहादुर असाने खानदान जो वेरी छो थियो आ। मुझे बचड़े के दर बदर करे कोठ बदर करे हाणे वरी मुंजी धीअ के केदाणी बनाण चाहे थो। मेरू तुझे मल्हार के उन जे अफालन बुछड़ो करायो आहे। पराए घर में अख न विझे आ तहिड़ी नौबत ही न अचे आ। मल्हार जो नालो थी खणी त मूंखे पंहिंजी लोयल पग थी याद अचे। साईं मां त सदाई पंहिंजे औलाद जे बदिरां तव्हांजे पासे बीठी आहियां, तव्हांजे हर बुरे हर सुठे में। साईं हाणे घणो थियो, मां पंहिंजी चांडोकीअ खे घट में घट हवेली जे किले सां ॿधण त नथी चाहियां। इहो जे तय करे वतो तई त पोइ मुंहिंजी सलाह वठ, मूंखे मानी में ज़हर ॾेई पंहिंजी जान आज़ी कर, पोइ जेको वणई सो पई कर। मां तव्हांखे ज़हर ॾियां ईअं त थी नथो सघे। इन खां त बहितर आहे न त मां पाण ऐं पंहिंजी धीअ खे ज़हर खाराए जान छॾायां। भॼण ख्वारी न हुजे हा त मां केॾा मोह करे हलियो वञा। घर में तूं वेहण कान थी ॾी ऐं वरी धी चांडोकी अखियुनि में ॻोढ़ा आहिनि मुंहिंजे साम्हूं। लगे तो मुझो आखिरी वक्त अची वियो। पुराणियूं ॻाल्हियूं मुंहिंजे सॼे वजूद खे कोड़े थी वञनि। केॾियूं न ख़ुशियूं हूंदियूं हुयूं, मोहब्बत जे नाते जी त का शइ न हूंदी हुई। या खुदा मूंखे कहिड़नि गुनाहनि जी सज़ा ॾिनी, कहिड़े जॻह ते पहुचाए छॾियो अथई मूंखे। वालेकुम सलाम। अबा स्कूल में पढ़ी आए ना? अधड़ी किथे आ? अधी पाड़े में वई। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।